नाज़रीन, सगियूं में जस्कम पारां मरकज़ी अॻवान जी मिल्कियत ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी धरणो हयो। वधीक तफ़सील ॾिसूं था गुलाब अली सियाल जी रिपोर्ट में। जी नाज़रीन, जीअं त हींअर असां सगियूं जे रबर चौक ते मौजूद आहियूं, जिते जिस्कम अॻवान फ़क़ीर इमदाद मंगीअ जी ज़रई ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ मरकज़ी अॻवान डॉक्टर नियाज़ कालाणी ऐं ॿियनि जिस्कम अॻवाननि जी अॻवानीअ में एहतजाजी रैली कढी धरणो हयो वियो आहे। वधीक हिते मौजूद एहतजाज कंदड़नि सां ॻाल्हियूं कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। बाकिरदार ऐं जाखोड़ी असांजो दोस्त फ़क़ीर इमदाद मंगी जी ज़मीन ते हितां जो संदसि वॾेरो चाचो ई हथियारनि जे ज़ोर ते ॾाढ मुड़िस जे ज़ोर ते कब्ज़ो करे वेठो आहे। कानूनी तौर ते थियणी घुरिजे त हिननि जो ॾाढो हुन जेके पुट चार उन्हनि चइनि खे बराबरि जेको आहे त ज़मीन विरसे में अचे, पर लियाकत अली खान जेको आहे कब्ज़े ते हथियारनि जे ज़ोर ते ॾिंगा मुड़ुस घुराए पैसनि ते माण्हू विहारे ही चाहे थो त का खूनरेज़ी थिए। इन करे असां खूनरेज़ी खां बचण जे लाइ ऐं पंहिंजे हक़ खे हासिलु करण जे लाइ ही पुरमन मुज़ाहिरो कयो आहे। असीं सम्झूं था त असांजो दोस्त साथी फ़क़ीर इमदाद मंगी हक़ ते आहे, तंहिंजे करे सिंध में कब्ज़ो कंदड़ पंहिंजो हुजे या पराओ हुजे, कब्ज़ो कंहिं सूरत में क़बूल न कंदासीं। वॾेरो लियाकत अली विक्टिमाइज़ करे पियो, मूंखे निशाने ते रखियो वेठो आहे, मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कयो वेठो आहे ऐं मुसलसिल असां उन खां ॻाल्हियूं घुरी रहिया आहियूं जेको असांजो इख़लाक़ी कानूनी शरई समाजी हक़ आहे। अॼु असीं क़ौमी कारकुननि जे तवसुत सां इन वॾेरे खे ऐं अहिड़ियुनि साज़िशी कुवतुनि खे ऐं उन्हनि कब्ज़ा माफ़िया कुवतुनि खे इहो ॿुधाइण था चाहियूं त जेकॾहिं तव्हां असां सां ॻाल्हियूं नथा कयो, तव्हां असां सां इंसाफ़ नथा कयो, तव्हां असांखे असांजी मिल्कियत वापसि नथा कयो त असां को बि क़दम खणण लाइ हक़ बजानिब हूंदासीं ऐं असां तव्हांखे ईअं सुख सां साह खणण न ॾींदासीं। ऐं आख़िर ईअं ई चवंदुमि मां त वॾेरा, मूं जॾहिं बि एहतजाज जो सॾु ॾिनो आहे तूं कराचीअ जे तरफ़ टपड़ खणी भॻो आहे, अॼु बि तूं कराचीअ भॼी वियो आहे ऐं तुंहिंजे मथे में मां जीत विझंदुसि ऐं मां तोखे ईअं कॾहिं बि माफ़ न कंदुसि जेसीं ताईं मां पंहिंजो हक़ वठी ऐं हक़ न वठी वरितुमि तेसीं ताईं आउं तोखे सुकून जी निंड सुम्हण न ॾींदुमि। उहे माण्हू जेके हिते मंशियात था पोखनि, जेके मंशियात खे आम था कनि, हो सुभाणे सगियूं खे बल्कि सॼे कचे खे जेको आहे सो आफ़ीमी क़ौम ठाहिण था चाहिनि। हे जेके जस्कम जा कारकुन आहिनि, हे जेके क़ौमी कारकुन आहिनि, हे जेके सान्यावंद आहिनि, इहे जेका सिंध जी सिविल सोसाइटी आहे उहा जेका आहे सा हमेशह फ़क़ीर इमदाद सां गॾु हूंदी आहे। फ़क़ीर इमदाद मंगी जी जेका मोरसी मिल्कियत आहे उहा उनजी आइनी कानूनी ऐं शरई तौर उन ते उनजो कानूनी हक़ आहे। ज़ुल्म जबर ऐं ॾाढ जे बुनियाद ते तव्हां उन ते कब्ज़ो नथा करे सघो ऐं अॼु ही क़ौमी कारकुन हिते गॾु थी फ़क़ीर इमदाद सां उहो अहद वफ़ा वचन करणु गॾु थिया आहिनि त फ़क़ीर इमदाद अकेलो न आहे, असीं सभु फ़क़ीर इमदाद मंगी आहियूं। कैमरा टीम सां गॾु धरती टीवी रिपोर्टर गुलाब अली सियाल सगियूं।